नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे ڀرياسٽي में ख़बर ॾींदा हलूं त ڀرياسٽي जी معزز शख़्सियत GDA जे अॻवाण शकील खान जलबाणी जी कोशशनि सां शहर हाजी दरिया खान जलबाणी जे समूरनि पाड़नि जे घटनि में प्योर ब्लॉक जो कमु शुरू थी वियो। हिन सिलसिले में सियासी ऐं समाजी अॻवाण रईस शकील खान जलबाणी मीडिया खे ॿुधाए त असांजी हुकूमत में हुजूं या न हुजूं पर ग़रीब ऐं मिसकिननि जी मदद जारी रहंदी। हिन चयो त मां पंहिंजे ॻोठ हाजी दरिया खान जलबाणी जी अवाम जी पुरज़ोर इसरार ते कोशिश वठी ॻोठ जे समूरनि पहाड़नि में प्योर ब्लॉक जो कमु शुरू करायो ऐं असां बिना कंहिं फ़र्क़ जी अवाम जी ख़िदमत कई अॻिते बि कंदा रहंदासीं। हिन ॿिए पासे ॻोठ हाजी दरिया खान जलबाणी जे रवासिन गुलाम मुर्तज़ा दस्ती ऐं ॿिनि चयो त रईस शकील खान जलबाणी जूं इलाइक़े अंदरि वॾियूं ख़िदमतूं आहिनि ऐं असां संदसि शुक्रगुज़ार आहियूं जो असांजे पहाड़नि में घटिन जो तरक़ियाती कमु कराया। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।